सिंध जे सक़ाफ़ती अजरक साज़ी जे हुनर जे नाले में मशहूर टंडो मोहम्मद ख़ान शहर केतिरे ई अरसे खां बुनियादी सहूलियतुनि खां महरूम शहरी इलाइक़ो आहे, जंहिं में पीअण जे साफ़ पाणी, ड्रेनेज जे नाकारा निज़ाम, रोडनि रस्तनि जी ज़बून हाली समेत बुनियादी सहूलियतुनि खां महरूम हुजण सबबि तरक़ी ॾांहुं अॻिते गामज़न थी न सघियो आहे। उन ई हवाले सां WTN जी टीम टंडो मोहम्मद ख़ान म्यूनिसिपल कमेटी जे मुख़्तलिफ़ वार्डनि ऐं इलाइक़नि जो दौरो कयो। नाज़रीन, असां हिन वक़्तु टंडे मोहम्मद ख़ान जे वाहिद तफ़री गाह मीर ग़ुलाम अली पार्क में मौजूदु आहियूं। तव्हां ॾिसी सघो था त हिन पार्क जी मुकमल तौर ते ज़बून हाली जो शिकार आहे। मुंहिंजे पोयां जेको आहे बहितरीन शावन निमा हिकु ख़ूबसूरत गुलदस्तो ठहियल हो, जंहिंजी म्यूनिसिपल इंतिज़ामिया जी नाअहली सबबि मुकमल तौर ते ज़बून हाल जो शिकार थी वियो आहे। ऐं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त हीअ जेका हिन पार्क जी जेकी वॉकिंग ट्रैक आहे, जंहिं ते सिहतमंद टंडे मोहम्मद ख़ान जो ग्रुप हिते सुबुह साण जेके टंडे मोहम्मद ख़ान जा रहवासी आहिनि उहे हिते वॉक कंदा आहिनि, पर हिन ज़बून हाल ऐं वॉकिंग ट्रैकनि जी अहिड़ी हालत सबबि केतिरा ई जेके सिहतमंद ग्रुप जा जेके माण्हू आहिनि जेके सुबुह जो हिते वॉक कनि था उहे हिते किरी ज़ख़्मी थी चुका आहिनि। पर उन बावजूदि हिन टंडे मोहम्मद ख़ान जी म्यूनिसिपल इंतिज़ामिया जे कन ते जूं बि नथी सुरे। उनखां अलावा आउं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त हिन टंडे मोहम्मद ख़ान जे वाहिद तफ़री गाह में ऐं पार्क में मौजूदु जेके बेंचूं आहिनि उहे बि मुकमल तौर ते टुटी वियूं आहिनि। उनखां अलावा हिते जेके नंढनि ॿारनि जे इंजॉयमेंट लाइ झूला लॻल हुआ उहे बि मुकमल तौर ते ज़बून हाल जो शिकार आहिनि। हिन पार्क जी अहिड़ी सूरत हाल ते टंडे मोहम्मद ख़ान जे शहरी सख़्तु एहतिजाज बि कयो आहे। उन्हनि जो मुतालबो आहे त टंडे मोहम्मद ख़ान जे सिटी शहर जो ई जेको वाहिद तफ़री गाह आहे मीर ग़ुलाम अली पार्क, इन जी नए सर तइमीर कराई वञे, ठारायो वञे। इलाइक़े में बुनियादी सहूलियतुनि जी खोट बाबति सिविल सोसाइटी जे अॻवान डॉक्टर GM गुल WTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त ड्रेनेज तमामु सम्झां थो 50 साल पुराणो आहे, जेको हंधा हंधा टुटल आहे। जेको ड्रेनेज जो पाणी टुटल पाइप ऐं वाटर सप्लाई टुटल पाइप उहो मिक्स पाणी थी करे शहरनि ताईं फिरी सिरी पहुचे थो। बहिराणे पाणी वारी स्कीम आहे। डॉक्टर तव्हांखे ॿुधाइनि केतिरियूं बीमारियूं, चमड़ी जूं, साह जूं, पेट जूं केतिरियूं बीमारियूं थींदियूं हूंदियूं, जिन मां माना असांजो सॼो शहर सफ़र कंदो हूंदो। ऐं माण्हू बि असांजा जेके आहिनि उहो सवाल जवाब नथा कनि त बाबा अहिड़े सूरनि में असीं आहियूं, गंदगी जो पाणी। उणी वार्डनि ते मुश्तमिल सिंध जी शाहूकार बणियल म्यूनिसिपल कमेटी अवाम जे मसइलनि खे केतिरे क़दुरु हल कराए सघी आहे। हर वारे साॻी चेहरा ऐं साॻी मसइला हल न थियण बाबति अपोज़िशन जो किरदारु अदा कंदड़ अॻूणे ज़िले नायब नाज़िम सिंध पब्लिक पार्टी जे सरबराह पीर इशफ़ाक़ जान सरंदी WTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त टंडो मोहम्मद ख़ान जा मसइला त कई आहिनि, पर ख़ासि तौर ते ड्रेनेज जा, सेवरेज जा, रस्ता रोडनि, इहे त अहम असूल आहिनि। सफ़ाई सुथराई आहे त इहे अहम मसइलनि में शामिल आहिनि। म्यूनिसिपल कमेटी जे वार्ड नंबर 5 में मौजूदु आहियूं ऐं हिते कार्या गली आहे जंहिंमें सॼो हिन जा रोड रस्ता तबाहाल थिया पिया। पाकिस्तान रहण खां अॻु वटि हीअ जेकी गली जिते पाण बीठा आहियूं कार्या बिरादरी गली आहे, हिते को बि ज़रे बराबरि कमु कोन्ह थियो। हिते माना बरसाति जो पाणी बरसाति ॿुधंदा आहियूं, पर गटर लाइन जो पाणी तव्हांजे साम्हूं आहे, तव्हांखे ॾेखारे पोयां ॾेखारे सघां थो त गटरनि जे पाणीअ में असीं ॿुॾूं तरूं पिया। असांजो को बि हिते 18 साल थी विया आहिनि हुकूमत सिंध पीपल्स पार्टी खे, हिते को बि कमु अमली कमु न कयो वियो आहे। ॿार नंढड़ो वञे थो किरी पवंदो आहे पाणी में। बसि एतिरी महिरबानी आहे कि फ़िलहाल असांजी सफ़ाई वफ़ाई कराए ॾियो, गली वली सही कराए ॾियो। हींअर बरसाति जो मौसम लॻो पियो आहे। वार्ड नंबर 11 ऐं 12 में मौजूदु आहियूं। टालपुर कॉलोनी जो जेके हिते जे रहवासियुनि जूं दाऊं आहिनि त रोड रस्ता ज़बून हाल जो शिकार आहिनि। उनखां अलावा ड्रेनेज जो मसइलो आहे ऐं वाटर सप्लाई समेत पाणी जो तमामु घणो अहम मसइलो आहे। टालपुर कॉलोनी में ॾिसो हिन हेड़े जदीद दौर में बि हालत कहिड़ी आहे जो माना हेॾा सारा जो अधु में जेको आहे रोड टुटा पिया आहिनि, ही मेन होल जेके लॻा पिया आहिनि, गटरनि जा ढक ग़ाइब लॻा पिया आहिनि। दरख़्वास्तूं करणु बार बार दरख़्वास्तूं करियूं था म्यूनिसिपल इंतिज़ामिया खे, उनजे बावजूद बि को हिननि मेन होलनि ते ढकणा ॾियण लाइ तयारु कोन्हे। न को घटियूं ठाहे ॾियनि, न को नालियूं साफ़ थियनि, नाली जा कीड़ा अचो घरनि में पवनि, मानी बि उते खायूं, कीड़ा बि उते पिया आहिनि। मांदा आहिनि उते हुननि खे का ख़बर ई कोन्हे त ग़रीब माण्हू जी कीअं ज़िंदगी बि गुज़रे, हुन सां हुनजो कोई वास्तो ई कोन्हे। पुलिस कॉलोनी में मौजूदु आहियूं ऐं हिते टंडे मोहम्मद ख़ान जे पुलिस कॉलोनी जा जेके रोड रस्ता आहिनि उन्हनि ते गंदो पाणी बीठल आहे। रहवासियुनि तरफ़ां वाटर सप्लाई जो पाणी न हुजणु ऐं उनखां अलावा रोडनि रस्तनि जी ज़बून हाल ऐं हिन गटरनि जी सफ़ाई न थियण सबबि रोडनि रस्तनि ते बीठल पाणी जूं दाऊं कयूं वियूं आहिनि। हर माण्हू जो हिते जीअण जंजाल आहे। पीपल्स पार्टी या हिते जेके MP MN जेके करप्ट जेके म्यूनिसिपल वारा जेके हिते आहिनि
उहे नाला जेके ठाहे विया आहिनि उहे माना उबता पिया आहिनि। इन्हनि जे कुकड़ खे बि बुखार थींदो आहे न त डॉक्टरनि खे बि वञी परेशान कंदा आहिनि, दौड़ डुक कंदा आहिनि। असांजी तकलीफ़ इन्हनि खे ॾिसण में कोन थी अचे। हिते बिजली आधार आहे, हिते माना पाणी हर क़ौम जो आहे। साईं तकलीफ़ आहे बिल्कुलु। तव्हां हालति पुठियां बि ॾिसी आया आहियो केॾी गंदगी आहे, ऐं हिते उहो भंगी तयारु कोन्हे अचण लाइ। जेके चऊं था हर को पैसनि जी ॻाल्हि करे थो। टंडे मोहम्मद खान जे करीमाबाद कॉलोनी में मौजूदु आहियूं। अचो त रहवासियुनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त संदन कहिड़ा मसइला आहिनि। माना न को असां गटर नालो अथई, न का रोड ठहियल अथई, न घटियूं ठहियल अथई। असांजा ॿार बचो जेको हलंदो आहे सो हेॾा पाणी में बरसातनि में ॾुखिया, ऐं सही खे चवां तकलीफ़ में आहियूं। असीं ग़रीब माण्हू आहियूं, कंहिंखे असीं दान ॾींदासीं, कंहिंखे असीं चवंदासीं त असांखे ठाराए ॾियो। असांजो केरु मञण लाइ तयारु कोन्हे। जेका इलेक्शन में ईंदा आहिनि सो भई साल जा साल गुज़री विया, वोट वठो, ॿाह सेना थी करे सुता पिया आहिनि। ऐं छो नथा अचनि असांखां ख़बरदार पुछनि बाबा भई कीअं आहियो कीअं कोन आहियो। बाक़ी इलेक्शन जे टाइम ते सभु कुझु असांखे वोट ॾियो, हू चयो असांखे वोट ॾियो। वोट त असांखे ॾींदा अचूं, पर हाणे उन वारी ॻाल्हि त असांखे कहिड़ी असांखे सहूलियत कई आहे। थी वियो आहे त असांखे इहो जेको नेकाल वारो पाणी, हाणे नलकनि जो पाणी जेको आहे सो उहो बि कड़ो थी वियो आहे। छाजे करे जो हाणे गंदगी जेका आहे न वधी वई आहे। आम मसइला आहिनि त रोड ही जेको आहे त हिन जी हालति ॾिसो त हीअ जी कॉलोनी ठही आहे, उहो रोड तॾहिं खां ठहियो आहे, तक़रीबन के 25 साल थिया आहिनि, वरी हिन जी का मरम्मत कोन थी आहे। असांजे पाणी किनूं पियूं, रोड कान्हे, बरसाति में गुॾे ताईं पाणी बीहे थो। ये महिरबानी करी हुकूमत असांखे ठाराए ॾे। वार्ड नंबर 14 शौकत कॉलोनी में ड्रेनेज जो सभ खां वॾे में वॾो मसइलो हिननि जो ड्रेनेज जो आहे, जंहिंजे करे गंदो पाणी रोडनि रस्तनि ते बीहे थो, बीमारियूं पैदा थियूं थियनि। माण्हू नथो अचे कौंसिलर न भई जीअं हुअं तो अची विया हलनि त केरु गली में अचनि कोन था। नालियुनि जी हई हालतूं ॾिसो, गटरनि जी पाण ताईं ॾिसो पिया ते, अॻियां बि ॾिसो हलो, पर को माण्हू नथो अचणु, केरु तरह अचणु नथो तयारु थिए। असांजा कौंसिलर अहिड़ा आहिनि न, उन्हनि जो ॾोह आहे। हाणे इन महिरबानी करे नंढा ॿार गाॾियूं मोटरूं अचनि वञनि पियूं, ॿार बच्चो बीमार शिमार थिए थो, उन जी कहिड़ी हालत हूंदी, कीअं खणी वञूं। 4 साल थी विया, न नाली ठाहिनि था, न गैस जो निकाल, न पाणी जो निकाल, सम्झे न। असांखे हर ॻाल्हि जी तकलीफ़ आहे। ई में ईंदड़ गहन ऐं टालपुरनि जे पाड़े में मौजूदु आहियूं। हिन सॼे पाड़े में ड्रेनेज जो सिस्टम मुकमल तौर ते तबाह आहे। उन मोहम्मद खान में गैस माना ईंदे तक़रीबन 34 साल थिया आहिनि। 92 में गैस आई आहे। अॼु ॾींहं ताईं 34 सालनि में हिन इलाइक़े में गैस कोन्हे ऐं काठियूं ॿारे रहिया आहियूं, छो जो टंडो मोहम्मद खान जो शहर जो हिसो आहे। ऐं टंडो मोहम्मद खान खां साइडुनि ते जेको आहे 30 किलोमीटर ताईं ॿाराड़ियुनि ताईं गैस पहुतल आहे, ऐं हिते शहर में असांखे गैस न ॾिनी वई आहे। तो तारुकी लटकनि पियो, सभु हिते मसइला आहिनि। असांखे का बारिश में त ॿार बच्चा पाणी मां ईंदा वेंदा आहिनि। गैस ऐं प्लस रस्ता ऐं असांखे जेको रोड ठाराए ॾिनो वञे। वार्ड नंबर 7 मीर मुनवर कॉलोनी में मौजूदु आहियूं। ऐं तव्हांखे इहो ॾेखारींदो हलां त मुंहिंजो कैमरामैन बि तव्हांखे ॾेखारींदो त हिते जेके रोड रस्ता ऐं ड्रेनेज सिस्टम मुकमल तौर ते नाकार आहे। ड्रेनेज सिस्टम ठहियो आहे, शुरू खां ठाहिण खां ई नाकाराई सिस्टम बणियो आहे। छो त हिते जेको पाड़े वारनि जो अंदरि जेको गंद आहे, तव्हां हलंदा नालियूं पाड़े वारनि जूं घरनि जे माना उनजे तव्हांखे आउं हली उहे ॾेखारींदुसि जॻहियूं, त उनजे घरनि जे अॻियां पाणी बीठल। घटियुनि जो बि हाणे तक़रीबन फुटण जो शिकार थी विया आहिनि, इहे असांखे ठाहे ॾिनियूं वञनि। जी बिल्कुलु, तव्हां सॼे शहर टंडे मोहम्मद खान म्यूनिसिपल कमेटी जे 19 वार्डनि जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि कॉलोनियुनि जी हालति ॾिठी। उन ई हवाले सां असां शहरियुनि सां ॻाल्हि ॿोल कई, जिन जो चवणु हो त शहर जी जेके 19 वार्ड आहिनि उन्हनि में रोड रस्ता ज़बून हाल आहिनि। उन ई खां अलावा ज़बून हाल ड्रेनेज सिस्टम आहे, जंहिंजे करे केतिरियूं बीमारियुनि जनम वरितो आहे। सवालनि जे जवाबनि में म्यूनिसिपल कमेटी जे चूंडियल चेयरमैन सैयद शाहनवाज़ शाह बुखारी ऐं म्यूनिसिपल कमेटी जे CMO एजाज़ मल्ला WTN न्यूज़ सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कंदे चयो आहे त सभ खां पहिरियों तव्हांखे ॿुधाईंदो वञा, जेका म्यूनिसिपल कमेटी टमन खान जी बजट आहे, उहा हिते असां वटि कंहिं म्यूनिसिपल में डेवलपमेंट जा पैसा कोन था अचनि। हे सिर्फ़ु पघार, पेंशन ऐं जेके असांजियूं आहिनि स्कीम्स, उन्हनि खे मेंटेन करण जा पैसा था अचनि। का नई स्कीम असां वटि मौजूदु कोन्हे का। सभु जेके इनसे अराउंड 50 साल पुराणियूं स्कीम्स आहिनि, जिन खे असीं मेंटेन करे हलायूं था। इन खां वधीक पघारूं जेके अचनि थियूं, उन्हनि जा पैसा पूरा कोन था अचनि। उन्हनि में ई असीं जेके शयूं हींअर जेके गवर्नमेंट पैसा पघार वधाई आहे, उन में अञा ताणी का बि वाध कोन्हे आई। त इंशाल्लाह उमेदु आहे सिंध गवर्नमेंट ऐं साईं मुराद अली शाह इन में जल्दी असांजी हेल्प कंदा, या असांजो मसइलो हल थींदो। 18 घंटा लाइट कान्हे, पोइ हिन जे तंहिं हाणे MP साहिब जे कोटा मां हिकिड़ा पैसा थिया आहिनि, जेके एनटेक ते जेके असांजो सोलर सिस्टम वग़ैरह थींदो अनक़रीब इंशाल्लाह उनजी वेनाइटी वग़ैरह थी वेंदी। ऐं पाणी जो बि एक्चुअल में असांजूं स्कीमूं वग़ैरह मोटर वग़ैरह सही आहिनि, पर मेन मसइलो आहे लाइट जो।
अरिड़हं घंटा लाइट कान्हे पर तंहिं हूंदे हुनजो हल इनशाला ईअं सम्झो NIT थी वियो माना एनटेक ते सोलर सिस्टम थी वेंदो। ॿियो अर्ज़ु इहो आहे त ड्रेनेज वग़ैरह अंडरग्राउंड जेकी बि असांजी आहे उहा पंहिंजी लाइफ माना पंहिंजो पीरियड पूरो करे वई आहे माना ईअं सम्झो त सफ़ा ख़तमु आहे पर तंहिं हूंदे बि असां हलायूं था। टनमंद खान जे शहरी इलाइक़े में चूंडियल अवामी नुमाइंदनि शहर जा बुनियादी मसइला अवामी मफ़ादनि ते हल थियण ऐं शहरी हल्कनि जे तरफ़ां उनखे रद्द करे बुनियादी सहूलियतनि जी खोट जा सबब ज़ाहिर करे पंहिंजो अलॻि अलॻि मौक़िफ़ ज़ाहिर कयो आहे। पर ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त टनमंद खान सिंध जे क़दीम इलाइक़नि सां सक़ाफ़ती हुनर अजरक सादी जे नाले में दुनिया जे अंदरि पंहिंजो अलॻि मुक़ाम रखण बावजूदि सहूलियतनि खां महरूम शहरी इलाइक़ो हुजण ताईं महदूद आहे, जंहिं तरफ़ सिंध हुकूमत खे ख़ुसूसी तौरु तवजा ॾियणु घुरिजे त जीअं शहर अंदरि ड्रेनेज सेवरेज समेत बुनियादी सहूलियतूं आवाम खे मुयसरु थी सघनि। साहिल अयाज़, WTA न्यूज़, टंडो मोहम्मद खान।